Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी साईं उन्हनि में त मूं खीर विझी जूस ठाहे छॾियो आहे तव्हांखे गिलास भरे ॾियां थी जेके मूं सवेरे अंगूरनि जी प्लेट तव्हांखे ॾिनी उहा खाई छॾियो वो तो सुबह जो नेराने खाई तू बल्ले बल्ले वाड़े बाबा शीअं तुंहिंजूं फूकूं अड़े अच्छी ॾाड़ीअ में अहिड़ा डज़त न बाबा हाणे त ॾाढे सुकून सां तो वक़्तु गुज़रे कम कयां या न कयां पुफी जे किरोध का जान छुटी पई छोड़ी सतड़ी हेॾा मूं सां ॻाल्हा कहिड़ियूं मूं तोखे कातियूं हयूं आहिनि जो जान ई छुटी वई अथई ॾाढी आज़ाद थी वई आहीं हाणे तूं उॾामी पई पुफी तुंहिंजी ज़बान में काती का घट न थई पोइ तूं ने काती खे तिखे करण जी कोशिश बि करी सोरठ ईअं न छॾी न खणी अरे छोरा कुछ अकुल कर कुछ शर्म था अरे माणे जे लाइ तो चई त जी ज़बान काती आ बाकी जोणे त सही सुबह सां उथंदे सुर ऐं संगीत ॻाईंदी आहे ॻाल्हि कदे शर्म बि कोन थो अचे ॿीहर जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि कई त अहिड़ो जूतो ठोकींदोसां जो बूथी फेरा छॾींदोसां बाबा जेकॾहिं तूं पंहिंजी माई जो पासो खणंदे त पोइ ज़ाहिर आहे मां बि पंहिंजी ज़ाल जो पासो खणंदुसि अड़े अब्बा तूं ख़ाली हिन जो पासो न खण आउं त चवां थी हिन सतड़ी खे ओ हिन वण में पींघ ॿधी ॾींसि पोइ में ठुलो ॾींसि ऐं हिन बबुर मां जेके पापड़ा किरंदा न ओ हिन छेले खे न हिन खे खाराइजां सतड़ीअ खे पुफी सलाह त ॾाढी सुठी ॾिनी अथई राणा कॾहिं थो ॿधी ॾी पिंग त मां लुॾां सोरठ छा सच में तूं पींघ में लुॾंदी आहे छा चरी अम्मा त मिड़ई मज़ाक पई करे तूं छो सीरियस थी आहे पुफी जी ख्वाहिश आहे उहा त भला पूरी कयां न मूंखे ॿधी ॾे पिंग वारो कर छोरा वारो कर ओयो हाणे आस्ते आस्ते वीचारो चुरियो आहे हा ॾिस जाए वेठो या रन तोखां सॼे घर जो कमु वटि कराईंदी हा पोइ ॾिस जाए छोरो त गई संतरो बतियो वेठो तोखे ॻाल्हि करण जी कहिड़ी ज़रूरत आहे वञ वञ रध पचा कर वञ बाबा जेकॾहिं पंहिंजी ज़ाल जी हथ हमराही कराईंदुसि त पोइ हिन में को ॾोह त न आहे ॾोह न आहे पर पुफी सड़े थी अड़ी घणी बक न कर सड़े मुंहिंजी जुती वञी रध पचा कराइसि घर के ॿोहारो ॾियारीसि कुझु वञी कपिड़ा धोए असांजो छा वञी धूड़ पायो हिन खां परे बाबा यो ख़बर ठीकु मिली वियो जी अम्मा रेस सां ॻाल्हाइलो हुयो उनखे पैसा ॾेई आयो आहे पोइ मच्छी कॾहिं खां मारणु शुरू कंदो बाबा हाय अम्मा हाणे त मूंखे मच्छी मारण जी का बि ज़रूरत न आहे उते ई मलाह ईंदा ऐं अची मच्छी मारींदा ऐं विकिरे लाइ शहर खणी वेंदा ऐं मां हिकिड़ो माण्हू तोर जे लाइ बीहारींदुसि ऐं अम्मा जेकॾहिं मां अकेलो वञी मच्छी मारिया न कॾहिं बि उहो तलाउ ख़ाली कोन थींदो छो त बहादुर ख़ान चए पियो त तलाउ 6 महीननि में ख़ाली कंहिं बि सूरत में करणो अथई ऐं मूं हुन खां 2 महीना मथे घुरिया आहिनि पर बाबा मथियां गर्मी पई अचे ऐं मच्छी एतिरो विकिरो किथे कंदी मां को चरियो आहे इहा ई ॻाल्हि पंहिंजे ज़हन में रखी पोइ हिन खां 2 महीना मथे घुरिया आहिनि पहिरियां मां 4 महीना आस्ते आस्ते वञी कढराईंदुसि तलाउ मां ऐं उन खां पोइ बाक़ी जेके 4 महीना आहिनि न फुल सीज़न आहे उन में अम्मा अघु बि चढ़ंदो अलाह कंदो न 8 महीननि में एतिरी रोज़ी ठही पवंदी ऐं अॻिते कंहिंखां पैसनि घुरण जी ज़रूरत ई न पवंदी नंढनि वॾनि ढंढनि ढोरनि जा मां पाण ठीका खणंदुसि बाक़ी असां वारा इहे जेके ढोरा बचा आहिनि अम्मा इहे मुफ़्त वारा आहिनि इन्हनि ढोरनि ते वॾी मार आहे मच्छी असुल सफ़ा ख़तम कुझु बि न बचियो आहे हा हाणे पालियल मच्छीअ वारा तलाव ठीके ते खणंदुसि ऐं अम्मा रोज़ी भली ठहंदी आहे इंशाल्लाह बाबा बस अम्मा
रुगो पेर खोड़िया पोइ मां तुझी शादी कराए फर्ज पूरो कया ऐं इन खां पोइ अकेलो कमाईंदुसि ऐं अकेलो खाईंदुसि। हाणे त तूं मूंखे ॾाढो वणी। पहिरियां त इन लीमे मूंखे बेज़ार करे छॾियो, पर हाणे हिन घर में ॾाढो सुकून सां रहंदी आहियां। तुझे सुकून जे करे अधे लीमे खे त घर मां कढियूं, पर जे तूं चवीं न त हिन रोलूअ खे पातराणी घर मां कढां। हाँ करी छा तो गैरत कुछ घट कर। मटेरी मुझे रहण मां खुश आ, बेज़ार न है। इनखे त मां त भलियूं भलियूं सलाहूं ॾींदो आ। बाक़ी हाली में वारी ॻाल्हि तूं सही कई। वो सवली सिंधी में न पा को ॾींदा आहिनि त भाव खां खट खाली भली आ कहे थी। चइबो त इहा ॻाल्हि आहे, मितेरी जा कन तूं भरींदो आहे, इहा सलाह तुंहिंजी आहे। चवे छा तो सफ़ा बेअकुली। मटेरी को पुछा त कर, मां हुनखे सलाहूं ॾींदो आ, चवंदो आंसि त ख़बर जहिड़ो तोखे ॿियो मुड़ुस ई न मिलंदो। हा वेठी थई पुछेसि। हाँ ख़बर, रोलू सही थो चए। बसि हाणे त दिलि जी हिकिड़ी उम्मीद आहे त असांजो हिकिड़ो नंढड़ो प्यारो तो जहिड़ो पुटु हुजे। हा इहा ॻाल्हि वह जो कई अथई यार। इन जे लाइ तव्हां वञी हकीम सां मिलो। कमला ऐं आसूदे मल जो त इलाज करे थो न, पोइ तव्हांजो छो न कंदो। पोइ ख़बर कॾहिं तो हकीम वटि हली? छा तूं नथो चाहीं त असांखे बि पंहिंजो औलाद हुजे? मितेरी तोखां अॻु में मां हकीम सां मिली आयो आहियां। हकीम पे चयो त मितेरी खे वठी अचो त पोइ इलाज कंदुसि। त पोइ ठीकु आहे, पाण सुभाणे हलूं था हकीम ॾांहुं। इन करम ख़ान जेको आदम ख़ान जे क़त्ल जो इल्ज़ाम असांजे मथां हयो आहे, इहो साबित बि कंदो वॾो बदनीयत माण्हू आहे। बाबा साईं इन लाइ असांखे छा करणु घुरिजे? बाबा ॾिस न, आदम असांजे ॻोठ में सुकून सां रहे पियो ऐं अचानक हिकिड़े ॾींहुं ॻोठ छॾे हलियो वियो। लॻे थो का वॾी मजबूरी हुयसि न। बाबा साईं जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न, त आदम खे धमकाइण वारा बि इहे पीराणो ऐं ॾातू अथई। उन्हनि जे खौफ़ खां वीचारो आदम ॻोठ छॾे हलियो वियो। बाबा साईं आदम कंहिंजे बि खौफ़ खां ॻोठ नाहे छॾियो। हा इहा ॻाल्हि अलॻि आहे। जे इहो आदम ख़ान करम ख़ान जे वर चढ़ी वियो न, त वीचारे खे पूरो करे छॾींदो ऐं उन जे क़त्ल जो इल्ज़ाम वरी असांजे मथां आणंदो। ठीकु आहे बाबा साईं, सुभाणे खां वठी मां कोशिशि कयां थो। बाबा इन करे ई मां चवां थो त आदम कहिड़ी बि सूरत में करम ख़ान जे हथ न चढ़े। कीअं बि करे ॻोल्हे फोले आदम ख़ान खे हथ कयो। बाबा इहा कोशिश सिर्फ़ तूं अकेले सिर न कर, पंहिंजे दोस्तनि संग साथ ते बि बार रख। जेतिरो बि जल्दी थी सघेव आदम खे ॻोल्हे हथ करे हिते वठी अचो। तव्हां बेफ़िक्र रहो बाबा साईं, मां पंहिंजी न चोटी जो पूरो ज़ोर लॻाईंदुसि। आदम खे करम ख़ान ऐं उनजे माण्हुनि जे वर चढ़ण कोन ॾींदुसि ऐं आदम खे ॻोल्हे तव्हांजे अॻियां हाज़िर कंदुसि। हा बाबा, मूंखे बि तोमां इहा ई उमेद आहे। इन खां पहिरीं जो उहो मिस्कीन ग़रीब वीचारो इन्हनि बकरनि जे हथ चढ़े, उनखे ॻोल्हे हथ कयो बाबा।
मूमल तोखे अम्मा वारनि जे घरां घुमाए अचां पोइ छा थी चवीं हलूं? तुंहिंजी मर्ज़ी, मां छा चवंदसि? पोइ हल भला, अॼु मां तोखे सॼो ॻोठ थी घुमाए अचां। पूरा काॾे? मूमल हाणे हिते कीअं थी महसूस करे? हाणे बहितर आहियां, पर रखी रखी दर्द दिल खे वखोड़े वञनि। इन जे करे ई त मां हूर खे चवंदो आहियां त तोखे अकेलो छॾे ई कोन, छो त चवंदा आहिनि त तन्हाई जान वठंदी आहे। मूं त सॼी ज़िंदगी अकेलाइप में गुज़ारी आहे। हिते अचण खां पोइ मूंखे सभिनीनि जो प्यार मिलियो आहे। तोखे हिते हिन घर में सभिनी जो प्यार मिलंदो। काश मूंखे बि तुंहिंजे मुड़ुस जहिड़ो प्यार कंदड़ साथी मिली पवे हा, त ज़िंदगी केॾी न आसान बणिजी पवे हा। चरी छा थी सोचीं? एतिरो न सोच, किथे तुंहिंजूं इहे अखियूं वसण न शुरू करे ॾियनि ऐं पोइ असां तोखे सॼो ॾींहुं परचाइण में पूरा हूंदासीं। त पोइ मां हिनखे घुमाए अचां? पूरत तुंहिंजे मोटी अचण खां पहिरियां मां हितां हलियो वेंदुसि ऐं पोइ राति जो मोटी कोन ईंदुसि, ठीकु आहे न? छो राति कोन मोटंदे? बाबा साईं जो मूंखे ज़रूरी कमु आहे, राति अची मोटी तोखे सभु हाल हवालींदुसि। तूं ईअं कर जो हिन वक़्तु मूमल खे वठी पूरो ॻोठु वञी घुमाए अची, ठीकु आहे? ठीकु आहे, हलो। किराणा जेको माण्हू साइकिल न पियो ठाराए सघे वो साईं मोटरसाइकिल ते थो अचे। ॻाल्हि का सम्झ में अचे थी? सुवाल ते मोटरसाइकिल वरिती हूंदई, 100 खन तेल विझराए मिड़ई वेठो चक्कर ॾे। अरे ॿई कन खोले ॿुधो। पहिरीं ॻाल्हि त मूं मोटरसाइकिल उधर ते नाहे वरिती, मोटरसाइकिल ख़रीद कई आहे। जेकॾहिं मोटरसाइकिल मूं ख़रीद कई आहे उन ते फ़ख्रु या वॾाई नथो कयां। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधो गौर सां, बाहि त तव्हां ॿिन्ही खे तॾहिं लॻंदी जॾहिं तव्हां ॿिन्ही खे ख़बर पवंदी न। रेस बहादुर ख़ान जी मच्छी वारी ढंढ ॾिठी अथव न, उहा मूं लखें रुपयनि में ठीके में खई आहे। तव्हां ॿिन्ही वांगुरु मुंहिंजो गुज़र सफ़र ठॻीअ ते न आहे, जीअं तव्हांजो गुज़र सफ़र ठॻीअ ते आहे। ॾींहं जो मां मज़ूरीअ ते हूंदो आहे ऐं राति जो सुकून सां सुम्ही पवंदो आहे। ऐं ॿुधो, तव्हां वांगुरु दर दर जा धिका कोन खाईंदो आहियां। अचे ई थो अटो ॻोहिण में। जेको माण्हू चइनि रुपयनि जे लाइ लाचार हो वो लखनि जो ठीको थो खणे। इहा हक़ीक़त आहे या डज़ हणी हो? अदा सादिक सां भली केतिरा बि इख़्तिलाफ़ हुजनि, पर यार कूड़ जहिड़ो माण्हू न आहे। इहो सच ई हूंदी भाउ। यार बिराणा, जेकॾहिं इहो सच आहे न पोइ हिते यार असांजो निडू आराम करे वियो। अदा तूं छॾ सादिक खे, तो जेको न कुंज जो आसरो ॾेई मुंहिंजी ॾींहुं राति निंड फिटाए छॾी आहे। तूं मुंहिंजो बंदोबस्तु कर। यार 70 जी त रुली आयासीं, हाणे किथे बि आदम जो ॾस पतो पए कोन थो। हाणे पोइ तूं छा करे तुंहिंजे लाइ? अदा पंहिंजे ॻोठु वापसि त न वियो आहे। मौत खयो अथसि जो उॾां वेंदो त पोइ बाक़ी कहिड़े ॿिर में वञी लिकवाया? अञा 2-3 ॻोठ रहियल आहिनि बिराणा। मथां थी सघे थो त उते ई ॾस मिली पए। त पोइ निकिरण जी कर न, हिते वेही सिज लाहिण जी ज़रूरत कहिड़ी आहे? मचलियो हाणे मां हलां थो। मूंखे 2-3 ॾींहं कमु आहे, मथां न अचाई।
पर तूं वञी काॾे थो? वञण ॾीस छो थी रोकीस? हिनखे रोके मुंहिंजे मथां अज़ाब नाज़िल न कर। वञण ॾीस। घणो ख़ुशि न थी घणनि ॾींहंनि लाइ कोन थो वञा, 1-2 ॾींहंनि जे लाइ थो वञा, वरी मोटी ईंदुसि। पर रोलू को ज़रूरी कमु थी पियो थी छा? जेकॾहिं कमु न हुजे हा न त मचरी मां वञा ई कोन हा। हितां निकिरण जे लाइ दिलि न थी चए। रोलू हाणे वञण जी कर। किथे इहा शहर वारी लारी निकिरी न वञई। लारी निकिरी वई त वरी असांजे गाटे में अची पवने। जल्दी कर, निकिरण जी कर। बसि हाणे मोकिलूं कोन था, घणा ॾींहं त कोन लॻंदा न, बसि वञी मोटणो आहे। रोलू घणा ॾींहं न लाइजां, तोखां सवाइ मूंखे हिते मज़ो कोन ईंदो। अकुल कर, छा थी चई? वञण ॾीस हिनखे। हिन खां सवाइ तोखे मज़ो नथो अचे। चरी मां जो वेठो आहियां। खबर तूं ग़लति मतिलब न कढ। सॼो ॾींहुं घर में आहे, खिल भोग लॻी पई आहे, वक़्तु सुठो थो गुज़री वञे। देरि न लॻंदी मचरी, मां बसि वञी मोटां थो। पर हिन बचड़े जो ख़्यालु रखजां, रोवे न त मरे ॿिनि जो वास्ते में ॾिजां। वरी बि मोटी में असुल अहिड़ी थी कावड़ अचे। हिननि जो हिन ॻोठ में कहिड़ो कमु? हिननि जो हिते अचणु छा मक़सदु आहे? किथे आदम खे त कोन था ॻोल्हनि? बाबा सादिक, मूं तोखे इन लाइ घुरायो आहे त तोसां का सलाह करणी आहे। बाबल साईं हुकुम कयो, असांजो जेको हाल आहे हाज़िर आहे। बाबा आदम खे त तव्हां चङी तरह सुञाणो। जी बाबा। बाबा आदम ख़ान असांजो ॻोठ छॾे वियो आहे। छो छॾे? कंहिं धमकियूं ॾिनसि? कहिड़नि सूरनि खां छॾे वियो? बाबा इन मसइले जी ख़बर त न पई, पर हिन महिल ताईं इहा ख़बर बि नथी पए त आदम आख़िर आहे किथे। बाबल साईं, तव्हां आदम जी जांच कई आहे? उन जी ॻोल्हा में सांवल निकिरी वियो आहे, पर जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे उन मुताबिक़ सांवल खे आदम मुश्किल ई हथ अचे। बाबा तोखे त आदम जे बारे में सॼी ख़बर हूंदी त हुन जा कहिड़ा कहिड़ा मिट आहिनि, किथे किथे वास्तो अथसि, किथे संगत अथसि। बाबल साईं, किथे ईअं त न आहे इहो आदम वञी करम ख़ान जे रुख चढ़ियो हुजे? एतिरी पक त मूंखे बि आहे त इहो करम ख़ान ॾांहुं न वियो हूंदो। आदम जी संगत ऐं मिट माइट मूंखे सुझनि था बाबल साईं। पोइ जेको हुकुम हुजे बाबल साईं। बाबा त पोइ हाणे हिकिड़ो कमु कर, मूंखे आदम जी जांच करे ॾे। जे आदम जी जांच करे वञी थो त इहा तुंहिंजी मुंहिंजे मथां भलाई हूंदी। बाबल साईं तव्हां वॾा आहियो, तव्हां लाइ लख इज़तूं। मां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिश कयां थो। आख़िर मसलो आहे छा? थियो छा आहे बाबल साईं? ॻाल्हि त कयो। बाबा ॻाल्हि ईअं आहे त इहो आदम ख़ान अगरि करम ख़ान खे हथ अची थो वञे त करम ख़ान एॾो उस्ताद आहे, उनखे ख़तम करे सॼो उनजो केस असांजे मथां वणंदो। हिन वक़्तु सोभारे जी न्याणीअ खे वापसि करण लाइ करम ख़ान ज़ोर रखियो आहे ऐं तोखे त इन जी ख़बर आहे त इहो करम ख़ान पंहिंजी ज़िद ख़ातिर कुझु बि करे सघे थो। बाबल साईं, इन्हीअ करम ख़ान खे मां सुञाणा, मां उन जी फितरत मां वाक़िफ़ आहियां बाबल साईं। मूंखां वधीक बाबल साईं इन्हीअ करम ख़ान खे केर बि नथो सुञाणे सघे। त पोइ बाबा सादिक इहो मसइलो मूंखे तूं जल्द हल करे ॾे। जे इहो आदम ख़ान करम ख़ान जे हथ चढ़ी वियो
त पोइ ॾाढो कमु ॾुखियो थी वेंदो। इन करे हुनखे ॻोल्हे फोले हथु करे आ। जेसि ताईं हिनखे पंहिंजी औकात न ॾेखारींदुसि न तेसि ताईं हीअ पंहिंजो टीको बंदि कंदी ई कोन। निभागी छोरी कल्ह कल्ह को ॾींहुं आहे छा पाइण जी आई आहे, मुंहिंजो छोरे जो बिगुल ई ख़राबु करे छॾियो अथसि। बद फसील त कंहिं जाइ जो, छा त मां सां थो ॻाल्हाए, छा त पीउ सां थो ॻाल्हाए, असुल छोरो मारण थो अचे। इन खां धूड़ वञी परे पाओ त सुठी ॻाल्हि आहे। हा तव्हांखे त इहा ख़बर ई कान्हे तां कहिड़ी आफ़त आया कहिड़ी आफ़त आया। और जिथां बि गुज़रनि असुल ॾुकार ई ॾुकार। बाक़ी हिननि खे माल खपे थो, सभु सॼो घर त चोरी करे ॿोहारे वई आहे निभागी छोरी। बाक़ी छा खपेसि? ही बि हाणे इहो बि ॾेई थी छॾनि वञी धूड़ पाइनि। बाक़ी रली न ही मुंहिंजी माउ जी ठहियल आहे, इहो छो ॾींदीसां। बाक़ी थांवनि में अञा बि थांव खपनि, अञा बि खपनि सुठा। भागी छोरी थांव एॾा सारा मुंहिंजा हेॾा वॾा देगड़ा उहा खणी वई हली। इलाही सारा मुंहिंजा थांव जेके से कबट मां लाहे खणी वई, अञा खपनि सुठा। ॾिसां ही कंहिंजो आहे न, ही जेका आहे चमक वारी इहा मुंहिंजी आई। मुंहिंजे थांवनि में हिन रखिया छो, हिन थांव रखिया छो अथसि वञी पैदा खण। ही मुंहिंजे हा ही मुंहिंजा ही भगल आहिनि में मुड़ुसे खे मानी खाराए वठे। इहा बि त मुंहिंजी हा ही ॿ हुनजा सभु थांव हिते मिलाया अथसि जी। हिन सां गॾु ॿिया बि खणी वञा वठे पंहिंजा थांव मुंहिंजूं आहिनि न को छोरी। हा ही बि वठे सॼा सवा। बाक़ी ही मुंहिंजा पंहिंजा आहिनि, न इहे कान ॾींदीसि छो ॾियांसि। बाक़ी मुंहिंजे खारो सॼी पंहिंजा थांव खणी रखिया अथसि। हाणे रखी त ॾेखारे सॼो घर। ऐं हिन मोए खे ढोलू खे वरी त छा जने ॿधो अथनि। ही पंहिंजो काहे वञनि सॼो घर फोलड़ू करे छॾियो अथसि। मोए जूं खलूं लाराए दोहल न ठहरायास। अब खणी वञनि पंहिंजो ऐं अलाह खे वञनि अचनि पंहिंजा इहे सभु सामान खणी ॾिता। मूंखे न खपनि इहे। बाहे का ख़ुदा जी लॻे न छोरो ॻाल्हाए थो तो ओ हाणे अकेलो रधो पको कंदा त पोइ ख़बर पवंदी त घणे में इहे सौ आहे कीअं थो सामान अचे। हा पाणे बुख मरंदा। मुआ साड़े मारियो अथनि। ना मां जी फज़ीलत ना पीउ जी फज़ीलत कीअं ॻाल्हाइबो आहे। बाक़ी जुदा घर खपे। ऐं खपे त घर हलायो त ख़बर पएव न। घर तो जुदा खपे। ख़बर मूंखे सही ॻाल्हि ॿुधाए त तो लीमे जे मथां कूड़ा इल्ज़ाम हणी हुनखे घरां ॿाहिरि तड़े कढियो या वाकई लीमे जा फाल ख़राब आहे। होगा तूं मूंखे रुगो एतिरो ॿुधाए, तूं अजायो कंहिं माण्हूअ जे मथां इल्ज़ाम हणी पंहिंजी ज़ाल खे बदनाम कंदे? ख़बर मां फ़क़ीर ज़रूर आहे पर बेग़ैरत न आहियां। पोइ तूं मूंखे छो बेग़ैरत सम्झो? असुल अहिड़ी थी कवड़ अचे। ख़बर तूं मुंहिंजी ॻाल्हियुनि जो ग़लति मतिलबु न वठ यार। मां त तोखां हक़ीक़त पे पुछण चाहियां। होगा जेको थियो सो थियो, हाणे हिनखे दरगुज़र कर। वरी मूंखां अहिड़ो सवाल न कजांइ। ख़बर यार मूं त कई बसि, पर हर माण्हू तोखां इहो ई सुवाल कंदो। पुछंदो छा? पुछी चुका आहिनि। ॿाहिरि थो निकिरां त हर को मूंखां इहो ई थो पुछे। माण्हुनि खे त असुल रोशो हथ अची वियो आहे। ख़बर ॻाल्हि ॿुधायां यार, अॼुकल्ह ज़मानो अहिड़ो थी वियो आहे जो हमदर्दीअ जे आड़ में रोशो ॾिसणु चाहींदा आहिनि। जिथे बि तूं तमाशो ॾिसंदी न उते हज़ारनि जी तइदाद में माण्हू गॾु थी वेंदा आहिनि। पर जिथे बि तूं अमुन ऐं हमदर्दीअ जो पैगाम ॾींदे न तोखे बुछड़ो बूथो करे ॾिसंदा ऐं केर बि तोखे हमदर्दीअ जी दवा जो सुको न ॾींदो। आई न ॻाल्हि मुंहिंजी सम्झ में? होगा फ़क़ीर चई मिड़ई सोराना सच तो दुनिया मतलब जी थी अबा। पर यार तो मूंखे ॿुधायो त कोन त असुल मसइलो छा आहे? वरी बि फिरी घिरी ॻाल्हि उहा ई। असुल ॻाल्हि ते टिक ॿधी बीठो आहीं। होगा फ़क़ीर तोसां बि मां असुल टाइम ख़राब कयो। नसीहतूं त वॾियूं कई पर सुधरंदे टको बि कोन। मां हलां थो। असुल अहिड़ी थी कावड़ अचे जो। हा साईं मां कोन सुधरियो। बाक़ी साईं तूं त
ॻोठ सुधार तंज़ीम जी पग सिर ते रखियो पियो हले। Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates.